नाज़रीन, भेरिया टाउन वाक़े खां पोइ पहिरें ॾींहुं वज़ीर ऐं सियासी अॻवान पहुता ऐं भेरिया टाउन में साड़ियल मलबनि खे हटायो वियो आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे बिन क़ासिमा मेहरान टीवी जो रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई। जी रबनवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। अॼु भेरिया टाउन जेको आहे सो कल्ह वारे वाक़े खां पोइ अॼु पहिरियों ॾींहुं जेके सरगर्मियूं आहिनि उन ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टे ज़रदारी तरफ़ां जेको आहे सो सईद गनी ऐं हितां जा मक़ामी MP आहिनि राजा अब्दुल रज़ाक ऐं मोहम्मद साजिद जोखियो जीअं अॻवाणी में भेरिया टाउन जेके मुतासिर जेके जॻहियूं आहिनि उन्हनि ताईं पहुता ऐं उन्हनि जो जॻहियुनि जो जाइज़ो वरितो ऐं उतां जा जेके मुतासिर माण्हू हुया उन्हनि सां पिणु मिलिया। ऐं सईद गनी जो प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इहो पिणु चवणु हुयो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो तरफ़ां इहो यकीन ॾियारियो वियो आहे त असां जेको नुक़सानु थियो आहे कल्ह जेको भेरिया टाउन जो में नुक़सानु थियो आहे उन नुक़सान ते कोशिशि कंदासीं त असां माण्हुनि जो अज़ालो कयूं। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त उते जेके डीलर एसोसिएशन जेके वापारी आहिनि उन्हनि जी पिणु पाकिस्तान MQM तरफ़ां जेको आहे उन्हनि जे इज़हार जी तौर ते उते पहुता हुया ऐं उन्हनि जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। ऐं ॿिए तरफ़ उते कुझु सहाफ़ियुनि जे सवाल ते उते बदनज़मी पैदा थी वई। ऐं ॿिए तरफ़ जेको तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त भेरिया टाउन में जेको जेके जॻह जेके गाॾियूं खड़ियूं आहिनि ऐं उन मुताबिक़ जेको मलबो हुयो उहो बिल्कुलु साफ़ कयो वियो ऐं जेके मेन गेट जेके एंट्रेंस हुई उहो जेके उते मलबो हुयो उहो बिल्कुलु साफ़ करे ऐं उनखे जेको आहे सो सील कयो वियो आहे। जी रबनवाज़ जी मेहरबानी।